औरतुनि जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कंदड़ ईरान जी नरगिस मोहम्मदी अमन जो नोबेल इनाम हासिल करे वरितो। साल 2023 जे नोबेल इनामनि जो ऐलान 2 अक्टूबर खां शुरू थियो हो, जंहिं में अॼु औरतुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारण ते नोबेल इनाम जो ऐलान कयो वियो। औरतुनि जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद करण ते नोबेल इनाम ईरान जी नरगिस मोहम्मदी खे ॾिनो वियो आहे। परॾेही ख़बरूं एजेंसी मुताबिक़ ईरान में इंसानी हक़नि जी अलमबरदार नरगिस मोहम्मदी तेहरान जी इवेंट जेल जी असीर आहे, जेका ॿियनि केतिरनि ई केस समेत ईरानी हुकूमत ख़िलाफ़ प्रोपेगंडा पखेड़ण वारे केसनि खे बि मुंहुं ॾेई रही आहे। नोबेल कमेटी जे सरबराह बैरिट रेस एंडरसन जो चवणु हो त ही इनाम इंसानी हक़नि ऐं आज़ादी लाइ नरगिस मोहम्मदी जी जिदोजहद जो एतिराफ़ आहे। अमन कमेटी मुताबिक़ नरगिस मोहम्मदी औरतुनि जे हक़नि ऐं आज़ादी लाइ तमामु वॾी क़ीमत चुकाई आहे। उनखे 13 भेरा गिरफ़्तार कियो वियो, 5 भेरा ॾोही करार ॾिनो वियो ऐं उनखे मजमूई तौर ते 31 साल क़ैद ऐं 154 कोड़नि जी सज़ा ॿुधाई वई।